नाज़रीन, प्रोग्राम बटाक शो सां गॾु जो मेज़बान हफ़ीज़ कुंबर हाज़िर आहे। अॼु बटाक शो जे स्टूडियो में जेका शख़्सियत महिमान तौरु आई आहे उन खे कारोबार जा केतिरा ई तजुर्बा आहिनि। अनाज मंडी खां वठी सोन जे दुकान ताईं हू ज़िंदगी जो सफ़र तय कंदो हेसि ताईं पहुतो आहे। अॼुकल्ह लाइ कहिड़ो कारोबार आहे, पर हुन वटि ज़िंदगी जा केतिरा ई तजुर्बा आहिनि। कारोबारी दुनिया जो किंग आहे। पाण अक्सर ज़िंदगी शहर खे ॾिनी अथनि। असांजा अॼोका महिमान आहिनि शराफ़त भाई, शौकत भाई। जनाब शराफ़त भाई, शौकत भाई, इन खे तव्हां थोरो हेठि रखो। तव्हांखे असां स्टूडियो में अचण भलीकार चऊं था। महिरबानी। कीअं ख़ैरियत? सभु ख़ैर? कीअं तव्हां ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? कारोबार कीअं आहे? अच्छा, असांखे ॾाढी ख़ुशी पई थिए जो तव्हां जहिड़ी शख़्सियत असांजे स्टूडियो में आई आहे। अरे ख़ुशी त मूंखे थी, आंखे केॾा थी रही आहे। मूंखे कॾहिं कोई बरकाई न आहे भाउ, बरकाई न, कोई बरकाई न आहे। कॾहिं मूंखे कोई न आहे बरकाई की अचो असां सां ॻाल्हि करो। ऐं शौकत भाई, ऐं मूंखे नाम गिनी आहे शराफ़त भाई, शौकत भाई। मुंहिंजो नाम आहे शौकत भाई ने शराफ़त भाई। हा सॉरी, मतिलबु त ॿ टे नाला गॾिजो था वञनि हुन में थोरो। शौकत भाई ने शराफ़त भाई, ॿियो नाम बापा जो नाम आहे, मुंहिंजो नाम आहे। न, असांखे तव्हां अज़ीज़ आहियो, असांखे इज़त आहे तव्हांजे लाइ। भला पहिला माण्हू हुयो जंहिंखे इज़त आहे मूं लाइ, ऐं पहिला माण्हू हुयो। मुंहिंजे ख़्याल में असां तव्हां मां आहियूं, तव्हां असां मां आहियो। ख़्याल न आऊं चवां थो न की हिकिड़े जंबू आहियूं पाण, लेकिन ऐं कोई सम्झंदो न आहे। जंबू हिकिड़े मतिलबु जंबू मतिलबु उॾ में उॾे थो न, ई माण्हू ईअं उॾे, दोस्ती ईअं उॾे, तालुका तीअं हिकिड़े जंबू आहे। मतिलबु तव्हांजो रूट्स त हिते ई आहे न, तव्हां हितां जा ई आहियो? हा न, ऐं इन हवाले सां थो चवां। आऊं ईअं चवां थो हफ़ीज़ भाउ, असांजा इन्हनि जो वॾा एॾा जा आहिनि न, नंगर जा। नंगर सम्झे थो? नंगर ठटो? हा हा, उहो ठट हिकदमि जंबू, उहो ठटे जा। तो असांजा उहो करींदा हुआ कोड़ो कपिड़े जो कारोबार न, उहो कोरी कोरी चवनि, कोरी। हा उहो न, तो पछी उहो हिकदमि जंबू त इहो न कारोबार, तो पछी हली विया गुजरात। अच्छा, गुजरात में काफ़ी अर्सो रहिया? हा हा, उते बि कारोबार जे ख़्याल खां? कारोबार पाण शुरू से कारोबार। तव्हांजा वॾा त हिते ई दफ़न हूंदा? हा, एॾा कोई मतिलबु एॾा आहे, कोई मुंबई में आहे, कोई जूनागढ़ में ही विरियल आहे ईअं, हिकदमि मतिलबु जंबू। अच्छा, तव्हां मुख़्तलिफ़ कारोबारनि में तजुर्बा कया आहिनि? हा, बहु तजुर्बा करी हुअसि। कंहिं कारोबार में तव्हांखे घाटो पियो? आओ बहु भाई, हिकिड़ो आऊं कारोबार मूंखे यादि अचे थो हफ़ीज़ भाउ, अलाह मुंहिंजी पनाह, 5 लख रुपया, 5 लख रुपया कुड़े खे चूं था, हिकदमि जंबू ठही विया। हिकदमि जंबू ठही विया? मतिलबु ख़तमु थी विया, घाटो पई वियो। करो घाटो पइजो, नुक़सानु। अच्छा, छा जो कारोबार हो? हू आऊं करियोसि मेथी जो, मेथी जो करियोसि। आऊं सम्झोसि की भई मूंखे 50 लख रुपया मिलना, करो 50 लख मिलना, नफ़े में मिलना। वो 5 लख मिलिया, 5 लख हिकदमि कलास, घाटो पई वियो। अॼुकल्ह तव्हां कहिड़ो कारोबार पिया करियो? अॼुकल्ह आऊं हिकिड़ो कमु करां थो, लेकिन ही आऊं उनखे कैमरे वारे खे चवंदुसि त पुलिस मुंहिंजे पीछे पई वेंदी। करो मुंहिंजे ख़्याल में त नारो न, कोई गैर सरई ने आऊं नथो सम्झां की उहो ग़लति कमु आहे, लेकिन ये है कि हुकूमतुनि खे स्मगलिंग चए थी। करो अच्छा, स्मगलिंग उनखे चए थी। आऊं करो स्मगलिंग करां थो, गदेड़ा गिना थो। गदेड़ा सम्झे थो? गदेड़ा छा आहे? गदेड़ा मतिलबु नथा उन डंकी। करो अच्छा, गॾ? हाँ, गदेड़ा गिना थो। गॾ तव्हां गॾ वठो था? हाँ, उहो हिकिड़े मतिलबु टकू भराइनि, ई न हिकिड़ो ॿियो न, टकू भराइनि। पछी आऊं कहिड़ो करां थो उनखे आज़रबाईजान ने अफगानिस्तान अलाए ॾियां थो। अच्छा, इहो नफ़े बख़्श कारोबार आहे छा? अरे बहु भाई, हिकदमि जंबू नफ़ो न। इहो त केतिरे अरसे खां न? न, आऊं पन खाईंदो आऊं तो खां थो न। हा, त तव्हां कोन्हे खाओ तो मतिलबु उहो गदेड़े जो कारोबार करां थो। जी जी, लेकिन ये कि अगर वो पुलिस आहे न, उनखे ई ना चो न। पुलिस खे त ख़बर कोन पवंदी? ना ना, किॾा ना पवनी बि ना खपे न। पैसा मंगनि था, उहो को की नहीं करनि, पैसा मंगनि। उहो हिकिड़ो आहे पची बि नफ़े में नुक़सानु पई वेंदो थोरो। कारोबार में पुलिस सां ॾेती लेती करणी पवे थी? ना एतिरी ना, वो नाजम वाजम से दोस्ती हुई थी न, तो पछी हली वञे थो। अहिड़ो कोई मसइलो न आहे ना। पहले पुलिस गिनी विया, नाजम ने ई गिननि था, तो एवर अहिड़ो को ख़ासि मसइलो न आहे। लेकिन ये कि नफ़े में नुक़सानु। भले तव्हां कारोबारी दुनिया में न अचो आहे, ज़मींदारी करियो आहे, तव्हां कामयाबु ज़मींदार? ज़मींदारी आऊं ई करियो, अनाज जो कारोबार करियोसि न।
ફસેલ ઉભેલો હોય તો ને જમીન में उबेल लवे तो मतलब वो अन्या वो न तो करो कपाई बपाई नानी तीनी ने अन्या कच्चो हुए तो करो चुनता उनके अच्छा वो हुए तो ना तो अवना तो ना उड़ा किदा सिंकुरा सिंध हाँ उनका अवना तो ने वो अकड़े दम उनके जम्बू करा दो ना पैसा जमींदार खोटेला ऊंता जमींदार बदो ऊंता खोटेला अकड़े दम जम्बू ऊंता ठीक है तो आऊँ करो करा तो कि भाई उनके चाह तो वहीं भाई इंडिया कितना के नालो फसल लगाल करो उड़ा तो घास ही हुई थी ना फसल में तो दाना तो ऊन था तू आओ गिनी गिना तो ई मतलब जमींदार इतरी करा तो न पची उनका पैसा ये दिया तो फसल बने तो बदो मुझे अकड़े दमी जम्बू बस अच्छा असांखे जेसि ताईं मालूम आहे त तव्हां पोल्ट्री जो कारोबार कयो ये मुर्गी जो है ना अरे यार कितना गंदो कारोबार है साहब इनमें वो बर्ड फ्लू आवियो ना अकड़दम सत्यानाश उन में तव्हांखे नुक़सान पियो नुकसान नहीं उनके एक तो हिकु नंढो कारोबार हो आउं तो बीजा करी रहियो हुअसि लेकिन थोड़ो ये भी शुरू करियोसि करो आउं चयो ये भी बिस्मिल्लाह अकड़दम जम्मू थी वेंदो लेकिन ये बर्ड फ्लू अकड़दम जम्मू थी वियो तो पछी करो जो पूरो कारोबार ने मुर्गी बधो अकड़दम जम्मू कलास अच्छा सवेरे तव्हां चयो त आउं सिंध वेंदो आहियां तव्हां कराची में वेठा कराची सिंध में आहे अरे भाई आउं तो मेमन भाई आई आई खुद सिंधी भी कराची में ईटो तक सिंध भी होस आई आउं सुनियो आई इलाही सिंधी मुंहिंजा दोस्त आई ना वो भी चुना सिंध भी होस कराची के सिंध मननि न ता करो करा पची भाई तव्हां सिंधी भाई भाई आहियो असांजा न मूंखे कॾहिं मनो ताईं सिंधी यार मेमण आहियो तव्हां हाँ ना आऊं तो ये चाह तो लेकिन कोई मने न तो भा आऊं चाह तो कि भाई आऊं सिंधी ही आई छो त न दारी घेर आकुरो घेर आई यार न न अहिड़ियूं काफ़ी कम्यूनिटी आऊं सिंधी ॻाल्हि न करे रहियो स्कुरो करी रहियो आहियां इहो त हिकिड़ो लहजो आहे ये तो अकड़े तो भाई जम्बू करो था ना असांखे कि भाई परिया थियो ये जम्बू बम्बू ना करो ऐं मतलब थोड़ा अची वञो लिमिट में करो न का घाटो आंके पवनो कारोबार में सियासत जे कारोबार में आंके घाटो आहे मूंखे न आहे तव्हां सियासत में हिसो वग़ैरह वठो था ना ना केॾा यार हू कोई गिने तो वोट मूड हुए तो को ॾेई ॾियूं था न पंहिंजो न आहे सियासत पाण हिकदमि बिज़नेस कारोबार हिकदमि जम्बू है सियासत खड में पे करो कोई ताल्लुक न सियासत से पंहिंजो बता ॾियूं था ई करूं था अच्छा सियासी माण्हुनि खे तव्हां हाँ फाइनेंस बता कंदा बता ॾियूं था ख़र्चो पाणी ॾियूं था लेकिन ये असां खुद नथा करूं अच्छा तव्हां तइलीम केतिरी हासिलु कई ऐं करो हिकिड़ो मिनट ई करोसि के ही पंज जमातूं गुजराती जूं मारियोसि न हिन खे थोरो हेठि रखंदो नीचे रखा हलो सही हांजी मर्जी है भैया तो पंज जमात गुजराती भरियोसि पंज जमात गुजराती हाँ, पढ़ी कारोबार करणो हो ना भाई तो उनमें कोई बीए मैट्रिक वैट्रिक जो चक्कर तो होए न तो एमए वारा तो असांखे सफ़ाई करनि था होॾा दुकान ते एमए एमए वारा पास वारा तो असांजी सफ़ाई करनि था तो पछी असांखे को सफ़ाई करेला तो एमए ना करणी हुई न बीए तो असांखे तो गिनारियूं नथा की भाई ॿारहं भॻो अकड़दम जम्मू थियो अकड़दम अरे तव्हांजा स्कूल्स काफ़ी आहिनि कॉलेजिस तव्हांजा हलंदा आहिनि आउं खुद कम्युनिटी डोनेट करां थो स्कूल के लेकिन मुंहिंजे बच्चे खे न उहो बणाई न थो चयो ना भाई पाण खे कारोबार न करणो पोइ उन में जेके तव्हांजी कम्युनिटीज़ जा ॿार जेके अचनि था पढ़नि हाँ। था उहे केॾां था वञनि वरी कारोबार में केॾा वञनि था कारोबार में वेंदा बच्चे केॾा वेंदा मछली जा बच्चा दरिया में ना वेंदा तो केॾा वेंदा भाई दरिया में वेंदा असांजा बच्चा आहिनि कारोबार में वेंदा कारोबार बदिलनि था ई चई ॾियां के हा नारो यार मुंहिंजो गदेड़े जो कारोबार हली रहियो आहे 2 नंबर कारोबार चऊं था उनखे हालांकि 2 नंबर में कोई गैर सराई न आहे की 2 नंबर हुए गदेड़ा एॾा गिनूं था ओॾा बेचूं था कहिड़ो ख़राबी आहे भाई आहे कोई गदेड़े जहिड़ी चीज़ आहे यार माण्हू त माण्हू वेचीनि था अच्छा उन मां तव्हांखे वधीक नफ़ो पियो मिले या ॿिए कंहिं कारोबार मां तव्हांखे ओॾा नफ़ो सही मिली रहियो आहे मुनाफ़ो हुए थो लेकिन ही इनकम टैक्स वारनि खे मालूम न आहे न असां करूं था की भई असां ही कारोबार करूं था कॾहिं आउं न आहे करियोसि कोई बोर्ड लॻाइने कारोबार न आहे करियो न मुंहिंजो कार्ड बनायो हुई उनमें बि न आहे लिखियो कि गदेड़ा होलसेल मर्चेंट आउं न आहे लिखियोसि सम्झा न आउं करां थो इस्तार में पूरो बोर्ड लॻायूं की ॿधो अख़बारनि जी ने मीडिया जे इदारनि जी बुकिंग इस्तारनि जी इश्तिहारनि जो हाँ कारोबार शौकत भाई सरापत भाई एंड सन्स तव्हां स्टेट एजेंसी वग़ैरह उहा बि हलाईंदा रहिया बधो करियो आहियां कारोबार आउं कोई न आहे छॾियोसि बधो कारोबार करियो आहियां अनाज वेचियो आहियां गिनियो आहियां गधेड़ा वेचा थो पोल्ट्री फार्म करियोसि सराफा जो कमु करियोसि हर कमु करियो आहियां अच्छा सवेरे तव्हां ॿाहिरि तव्हां सां कचहरी थी तव्हां कंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हायो पियो पाड़े में तव्हां पियो चयो जहिड़ो बेड़ो थियो झगड़ो करे थो न उहो यार मुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे कंहिंसां? उहो मुंहिंजी ॿाहिरी जे चीअ में आहे न कंहिंसां झगड़ो सिद्दीक भाई हू झगड़ो करे थो ॿाहिरी wife? मुंहिंजी ॿाहिरी आहे न जो मिसिस जेका आहे मुंहिंजी ॿाहिरी आहे खता ही इलाही ख़तरनाक औरत आहे न इलाही ख़तरनाक बहुत ख़तरनाक औरत है
उनजे चेते मुंहिंजे इक़बाल के मारे हिकिड़ो इक़बाल खे अकड़ेदम जंबू करे छॾी एतिरो इक़बाल मारी न लियो इक़बाल लियो न इक़बाल मुंहिंजे पुत्र जी ॻाल्हि करां थो नंढे जी इक़बाल लियो हा मोहम्मद इक़बाल लियो इनके मारी ने मूंखे गुस्सो अची वियो पिस्तौल खयोसि न घर में आओ चो अॼु मूंखे रोकी जुबे था मूंखे चयो ना वञो मुड़ी वञो न ना वञो आउं चयो ना अकड़ेदम इनके जंबू करनोसि जुबेदा केरु बायड़ी मुंहिंजी यार अंजी भाभी हा मूंखे रोकी आउं चयो ना पिस्तौल उपाड़ियोसि गोली बि भरियोसि धड़ाम धड़ाम हिकिड़ेदम 6 जिंबू निकिरी वियोसि अरे आउं चयो सिद्दीक़ जा बच्चा ॿार अच अरे सिद्दीक़ जा बच्चा ॿार अच भाई सिद्दीक़ आवियो न हाँ उनके ही चयो अरे तू कुड़ो इक़बाल के मारे कुड़ो समझी ने मारी है कोई लावारिस है गरीब है कुड़ो समझी है तो मूंखे चए कुड़ो करे तो नार ना उनजी एतिरा जज़्बाती थे भाई जज्बाती इक़बाली के मारे यार कोई मामूली रोज जी ॻाल्हि को हकड़े ॾींदी हुई माण्हू बर्दाश्त करे यार आऊं पिस्तौल करियो तव्हां चयो सिद्दीक़ ॿार अच सिद्दीक़ ॿार आवियो भाई हीअं थड़के न हीअं थड़के हाँ उनके पिस्तौल साम्हूं करियोसि आऊं चयो हा तूं कलमू भर तुंहिंजो ख़तमु आहे कमु चयो कलमू भरां तो सेठ केतिरे जो गिड़ी आहे पिस्तौल आऊं चयो 5000 जो चयो 7000 रुपया ॾिया तो क़बूल आहे आऊं चयो ॾे बेटा 7000 ही लेखी नहीं ॾिनी आऊं पिस्तौल ॾिनी आऊं 4000 जो गिड़ियो हुउसि आऊं 4 जो गिड़ियो हुउसि अच्छा वरी कूड़ आयो हुतां हा न कमाए गिड़ियो 7 में वियो 53 70% मुनाफ़ो करो 70% हिकिड़ेदम जंबू न पर इक़बाल जो छा थींदो इक़बाल के तो आऊं समझाए नो सिद्दीक़ भाई भी हाणे नहीं करे उनके ख़बर है जज्बाती माण्हू आहे शौकत भाई कॾहिं नहीं करे रांदियुनि में तव्हांजी दिलचस्पी आहे मुंहिंजी हुई थोड़ी शतरंज रमियोसि ताश रमियोसि ताश अॼु बि पते जो तो हले थो थोरो सम्झे रमी फिलेस ही हले थो अच्छा हा ही रमियोसि तव्हां 5 दर्जा पढ़िया आहिनि ज़ाहिर आहे थोरो कॾहिं तव्हांखे अदब सां दिलचस्पी रही आहे अरे अदब से तो बहु आहे भाई इलाही बहु अॼु मूंखे ख़बर आहे मूंखे इलाही मज़ा बि न मूंखे चयो हफ़ीज़ भाई अंके बरकाई अख्तर फ़ोन करी मूंखे बरकाई आहे हा अख्तर आहे न हिकिड़ो अख्तर जान चऊं था ही आहिनि जो डायरेक्टर हा ही मूंखे फ़ोन करी मूंखे चयो शौकत भाई सराफत भाई अची वेंदो मुंहिंजे बेटा कुड़ेला छा हाणे मुंहिंजे दुकान ते केरु ईंदो चयो न सेठ दुकान में इहा आहे कि इतवार जे ॾींहुं तोखे बरकाई तो तुंहिंजी रिकॉर्डिंग करां थो पछी असां मंगल जे ॾींहुं हलाईंदासीं आउं चयो भाई हलो पड़ोस जो आहे न बच्चो आउं चयो हलो असांजो डायरेक्टर आहे सुठो आहे हा न असांजो बच्चो आहे न पड़ोस जो असांजो आउं चयो भाई अख्तर हाणे तूं चए थो ऐं हला थो लेकिन माण्हू ख़बर न कहिड़ा कहिड़ा हूंदा हिकिड़ेदम कोई जम्बू हुए थो चए न हफ़ीज़ आहे आउं चयो हीउ केरु हुए थो चए हीउ अदीब आहे शाइरी करे थो ने उहो अफ़साना लिखे थो अड़े मूंखे एॾी मतिलबु ख़ुशी थी आउं चयो यार अहिड़ो माण्हू आहे तो ऐं शाइर माण्हू आहियां ख़ुदि लेकिन हफ़ीज़ भाई जुलम नारो मुंहिंजे घर में मुंहिंजो कोई शेर सुणे लाइ तयारु न हिकिड़ो शाइर माण्हू खे कोई ना सुणे तो पछी उनजी शाइरी जो मतिलबु मुंहिंजो अंदरि जा अरमान तो घुटी घुटी ने मरी विया न हिकिड़ेदम सही आहे तो आऊं चयो भाई ही अख्तर मूंखे चए आऊं चयो तुंहिंजा अल्लाह बचा करे जवान अल्लाह उनखे ख़ुशि रखे यार तूं ही मिलाए माण्हू मूंखे इनखे शाइरी सुणाईंदोसि तो आऊं अची वियो ऐं अदब जी ॻाल्हि करे तो ही तो मुंहिंजे दिलि में आऊं तो शाइरी बि खणी आवियोसि महिरबानी तव्हांजी थींदी हा कुड़ो करां सुणाइयां पाण हिकिड़ो वक़फ़ो वठूं था उन खां पोइ अरे यार तो वक़फ़े बात तो सुनने ना हा पाण सही आऊं पन खां तो ऐं वक़फ़ो करो नाज़रीन शौकत भाई शराफत भाई सां ॻाल्हि ॿोल जारी आहे मिलूं था हिकिड़े पान खां पोइ वेलकम बैक शौकत भाई शराफत भाई हिते ई आहिनि जी पाण ॻाल्हि पे कईसीं शेरो शाइरी जी शेरो शाइरी जी न हा हाणे आऊं कहिड़ो करियो ही शाइरी तो बहु आहे मुख़्तसिर आहिनि न आहिनि तो बहु आहीं चवंदा तो अंक मुख़्तसिर हिकिड़ी ॿ लाइन अकड़ी ने बोल लाइनूं अकड़ी के बो भले अकड़ी ने बोल लाइनूं नारो ये हिकड़ेदम जज्बाती शाइरी आहे कुरो आहे जज्बाती शाइरी ऐं शाइर माण्हू अंके ख़बर आहे कि हिकिड़े शाइर जा जज्बात कुरो हूंदा था हाँ हाणे आई नारो ये है कि ये 4 ही हैं इनमें एॾा बि आहे इनजे वासे बि आहे बस तव्हां थोरो मुख़्तसिर ॿुधायो ऐं पाण वटि प्रोग्राम जो टाइम थोरो आहे न जसन हलो जसन वारो ना चवणो ही नीचे वारो सुणाए ॾियां थो जोश 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 हाँ जोश 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 जूस ना जोश हाँ जोश जो जिंदगी जो जोश जिंदगी जो होश उड़ाए तो माना जोश जिंदगी जो होश उड़ाए तो होश माना होश हाँ ना ये चाहतो ना यार
जोश ज़िंदगी या तू भी जो जुबेदा हुआ कि जी बात करे कि मुझे गाल ना समझने ना। जुबेदा भी ना समझनी मुझी शायरी करे तू भी ना समझने आप शायर समझी- मालू आई आप समझी रहे जोश जिंदगी जो होश उड़ाए तो जी, जल्दी 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 कोशिश करे जश्न जिंदगी मलाए तो शौकत भाई कोशिश करे कोशिश करे जश्न जिंदगी जो मलाए तो जश्न ज़िंदगी जो मल्हाए थो। हा ये गुरो शायरी है ॾुखियाई सां सम्झ में अची वियो। हाजिर हुई जिंदगी जेबाइस जीनत से तमामु मुश्किल आहे। हाजिर हुई जिंदगी जेबाइस जीनत से जेबाइस ने जीनत समझे तो मतलब डेकोरेशन नथी वे आरआईएस ने करो चोंता जेबाइस ने आरआईएस ने करो चोंता ज़ेबाइश हाँ ऊ हाजिर हुई जिंदगी जेबाइस जीनत से ज़ीनत हाँ ज़ीनत केरा जीनत भाई नथी वे यार तू तो करो चुनता उनके जीनत ज़ीनत हाँ ऊ जीनत ऊ ना अरे ऊ जीनत की गाल ना कर ऊ जुबेदा भी नारी रही है प्रोग्राम यार करो गाल करे तो अपित भाई मारा वारी करे तो अच्छा ई जीनत ऊ है जिंदगी वाली जीनत के हाजिर हुई जिंदगी जेबाइस जीनत से खाइस ने खुशी खाइस ने खुशी मगर शायर लुटाए तो मतलब घाटो अकड़ेदम लुटाए तो शायर शौकत भाई लुटाए तो हफीज भाई लुटाए तो सही सही ख्वाहिश खाइस ने खुशी बोय खुशी बोय चीज लुटाए तो कारोबार जिंदगी जो चौपट थई वियो कारोबार ज़िंदगी जो चौपट थई वियो कारोबार जिंदगी जो चौपट थई वियो शरबत इश्क जो शीशे में शरबत इश्क जो शीशे में शौकत जो आहे इहो थोरो तव्हांजो ख़्यालु आहे सो हुन सां मिले न पियो ॿी लाइन सां शरबत जो नारो ई मिले ना मिलाया तो शौकत न ते आवियो हुननि में हाणे शौकत शायर जो नाम न अचे तो पछे शायरी करो कम जी अच्छा ठीकु आहे शायरी मतलब मिले ना मिले करो चवंदा काफ़ियो चवंदा न ई मिले ना मिले शायर जो नालो अचणो खपे ऐं ई शौकत विझोसि न भला तव्हां ॿियो सुणाई आहे? न बसि हाणे मूंखे रुगो इहो ॿुधायो इन हवाले न सां न मां अञा हिकिड़ो यार आउं इन हवाले सां तव्हां खां पुछां थो हलो भई हांजी त, मर्ज़ी आहे सेठ साहब तव्हांजी शायरी जो महरक कहिड़ो रहियो आहे मतिलबु का तव्हांजो को पुराणो रोमांस वग़ैरह अरे रोमांस भाई बहु रोमांस करियोसि लेकिन रोमांस जो जुबेदा से करियोसि न हू फाइनल वकड़ेदम जंबू बनी वियो हू शादी करियोसि अच्छा तव्हांजी इश्तिहारनि जी कंपनी आहे इश्तिहार जी कंपनी हाँ उन में मॉडल्स वग़ैरह बि हूंदा हाँ पोइ उन में छोकिरियूं बि हूंदियूं मॉडल ईंदियूं आहिनि बहु अचनि थो भाई अच्छा इन्हनि सां कॾहिं त को दिलि जो मामिलो न दिल जो थिए थो लेकिन जुबेदा जो जरा खौफ़ थिए थो जुबेदा आहे न हिकिड़े मतिलबु हू सोचे नथी एतिरो मारे थी ही कॾहिं ही आहे घरवारी आहे इन जो हक़ आहे की मारे लेकिन ही एतिरो मारे थी तो आउं पछी कोड़ो करियोसि की उनके चाह बि नथो न लेकिन ये है कि हाँ खूबसूरत लड़कियों टमक टमक करे न ईअं हलन थियूं तो मज़ा तो अचे न शौकत भाई के कोई की बि अचे थी शौकत भाई बि तो इंसान है भाउ ईअं करे न हलनि थियूं न ईअं करे न पछी ईअं नारिनि थियूं हाणे मूंखे कहिड़ी मज़ा अचे आउं चयो नारा वटि नारा नारा आउं कॾहिं नथो चा कट कॾहिं न अचां आउं चयो हलनि थियूं और दीवार से मुंहिंजी लॻी के सेठ साहब कट थो करो आउं चयो भई कट पूरो कर आउं ख़ुदि कट ठही वियो आकड़े दम जम्बू इहो आहे तो तव्हां ॿुधायो पिया त जेका जुबेदा आहे जी जी उहो तव्हांखे मारे थी मारणु हक़ आहे इहा त अजीब ॻाल्हि पिया कयो न हा घरवारी आहे न उनजो ॾाढो हक़ आहे घरवारी जो माण्हू ते हक़ हुए थो हस्बैंड ते हक़ हुए थो अच्छा तव्हां इश्तिहारी कंपनी हलाइण खां अॻु में हिकिड़ी फिल्म कंपनी फिल्म बनायोसि ऐं फिल्म पोते बनायोसि उनमें हीरो ऐं उहो पोते न पर उन कंपनी तव्हांजी का ख़ासि फिल्म त कोन ऐं ॾिनी? बनायोसि न मेमन इन गुजरात પછી उनजो नाम चेंज करियोसि इशक इन गुजरात करियोसि इशक इन गुजरात इशक इन हाँ उहो इन गुजरात न पर फिल्मूं तव्हांजूं त सभु फ्लॉप पयूं हुयूं नारो कारोबार हुए थो न इनमें नुक़सान बि थिए थो लेकिन एतिरो न आहे थियो की आंखे ग़लति इंफॉर्मेशन ॾिनी आहे कोई ॿी फिल्म कंपनी वारे लेकिन आउं जो बनायोसि एतिरो नुक़सान न आहे थियोसि हलियूं ख़ूब मेमन भाई तो बधो नारियो के भई चलो इन शौकत भाई सरापत भाई जी नारूं था तो असां फिल्मूं बि फिल्मी लाइन आउं ख़ुदि पोते हीरो अचे वारो हुउसि लेकिन इहे के जुबेदा मना करे ऐं इहा करे छॾियो हुउसि तो जुबेदा जे न तोखे हीरो न आहे हीरो विञणो आहे तो पछी हीरोइन में के गिन हाणे ॿाहिरी के केरु हीरोइन गिने थो भला फिल्मनि में तव्हां कोन आया ठीकु आहे न न बदकिस्मती से मतिलबु जुबेदा जी वजह से बदकिस्मती बि न हुई इश्तिहार मना करे इश्तिहारनि में मॉडल तौरु आया उहो उनमें आउं आवियो हुउसि हिकिड़ी छालिया जे इश्तिहार में उहो मूंखे अच्छा हा मुंहिंजी कंपनी जो छालिया जो इश्तिहार हो तो आउं उनमें कमु करियोसि अच्छा तव्हां
जेको इश्तिहार वग़ैरह ॾींदा आहियो उन में तव्हां कारोबारी हवाले सां अख़बारुनि खे बि इश्तिहार ॾींदा हूंदो। ॾहें तो ॿधो एजेंसियुनि खे ॾियनि थो की भई हू मुंहिंजी कमीशन हुए थी 20%। ज़ाहिर आहे तव्हां अख़बार पढ़ंदा बि हूंदो। गुजराती बणा थो। अच्छा, हुन में कहिड़ियूं ख़बरूं पढ़ंदा आहियो तव्हां? इनमें नारो अगोतरी हुए थी, सराफा शेयर्स बाज़ार जी उन ख़बरूं, स्टॉक एक्सचेंज कोर्ट उनटा इन जूं ख़बरूं, स्टॉक जूं उन हू पढ़ा तो ने ही बसि ई ॻाल्हियूं। पर ध्यानु तलब जा जेके इश्तिहार ईंदा आहिनि उन्हनि कॾहिं अव्हांजो ध्यानु छिकायो या न? उहो नारो हू पंहिंजी इन जी जो उन न गुजराती अख़बार इनमें नथो हुए, वो सिंधी में ने ॿी जी अख़बार में हुए तो। ध्यानु तलब जा इश्तिहार जेके ॾींदा आहियो तव्हां, उहे थो पुछां। हाँ उहो आऊं सम्झो हू ॿाहिरीअ वारा चओ था, हू तो हुअनि था, हू तो आऊं पढ़ा तो। हाँ, वो ॿाहिरिनि वारा इश्तिहार वो पढ़ा तो, हीरोइन जा इंटरव्यू पढ़ा तो अख़बार में जो ना इतना हीरोइन जा, हू बि पढ़ा तो। मेलन मलाखण जा शौक़ रहिया आहिनि तव्हांखे? ई बस थोड़ो थोड़ो दुकान भी लगायो सकड़े मेड़े में, मिठाई जी दुकान लगायो, मजा ना आई, कोई फ़ाइदो न थियो, सिर्फ 5000 रुपया अचो। 5000 रुपया करे 3 ॾींहं राति जो केरु जागे भाई, ई मसलो थी वियो। मां चवां एतिरो नंढे वॾो कमु न करणो न आहे, शौक़त भाई शौक़त से कमु करणो आहे, जो करिणो आहे शौक़त से करिणो आहे। अॻिले दम जम्मू त इहो चयो ना आहे करिणो पछी ना आखिरी दफ़ा लॻा, लेकिन ई कॾहिं कोई वञा थो, कलंदर ते वञा थो कॾहिं मेड़े ते हाज़िरी भरण। ऐं हा न उहो मेड़ो नारेल आहे। अच्छा, औलाद वग़ैरह केतिरो आहे तव्हां? 5 साल आहे, 4 पुत्र ई आहे, 3 धीअ। अच्छा, उहे उन्हनि जा कारोबार अलॻि आहिनि? ॿधो या कारोबार अलॻि, धीअनि जा नहीं कारोबार। पर तव्हांजा छोकिरा जेके आहिनि उहे कारोबार में आहिनि, प्रॉपर्टी बि आहे एतिरी, हाणे तव्हांखे हिन उमिरि में त आराम करणु घुरिजे न। आऊं आराम किथां करां थो, आराम तो भाई ज़िंदगी में आहे न, ज़िंदगी हिकदमि जंबू आहे, उॾो हलो। मां वञा थो शेयर्स बाज़ार, छोकिरा वेठा हूंदा दुकान ते, तो हली वञा थो शेयर्स बाज़ार में, शेयर रमां थो पूरो। माना शेयर्स बाज़ार ना आहे उनी हू शेयर्स? हा हू शेयर्स था चओ? शेयर्स। तव्हांजो ॿाहिरि वञणु थियो आहे? किथे? हिकिड़ी मिनट, इहो वरी हा ॾिसो। हा भुली वियो। आऊं हिकिड़े दफ़ा वियुसि बांग्लादेश, बांग्लादेश फिरेला वियुसि बांग्लादेश। बांग्लादेश विया घुमण? बांग्लादेश फिरेला वियुसि। घुमण विया? हा फिरेला। फेरेला मतलब घुमेला ईअं सम्झी न, विजिट नथो हुए, हू करेला वियुसि। तो होॾा वियुसि तो होॾां नारो हिसाबु लॻायोसि की होॾा हेॾियूं टोपियूं वेचाई रहियूं हुयूं होलसेल जे हिसाबे। आउं नारो सां अगरि इनखे कराची में खणी वेंदा तो पूरो ट्रिप जो ख़र्चो आहे न उनमें निकिरी वेंदो। अच्छा, लाट यकी? हा। आउं हिकिड़ो कयोसि, 7 ॾींहं होसि बांग्लादेश में, वापसि में आवियोसि तो टोपियूं गिनी न आवियोसि। एॾा माण्हू खे टोपियूं पहिराइनि शुरू, फर्स्ट क्लास इनकम में पूरो ट्रिप बि निकिरियो, 2000 रुपया बची पियो वञे। न पोइ हुन मां तव्हां कस्टम वारनि सां हिननि सां कीअं तव्हां कस्टमर जाइज़ हुए थो, ही कोई नाजाइज़ न आहे, उनो जाइज़ हुए थो, टोपियूं खणी अचणो जाइज़ हुए थो। हीरोइन थोड़ी आहे, टोपी आहे बा। हिकिड़ो कस्टमर वारा बि तो टोपी पहिराईंदा न, माण्हू खे कस्टमर वारा कोड़ो करे ॾींदा, टोपी पहिराए ॾींदा, ऐं उन खे टोपियूं पहिराए ॾिनोसि। हीअ तो हले थो असांजो, हीअ तो हुए थो। अच्छा सेठ साहब, कारोबारी हवाले सां तव्हांजी डिघी नज़र आहे? बहु लंबी नज़र, बहु लंबी। ऐं तव्हांजो जेको हींअर हिकिड़ो बिज़नेस उहो बि आहे जेको मीडिया सां ॻंढियल आहे? इश्तिहार तो मीडिया में हलंदा न, ज़ाहिर आहे। अख़बार आहे, टेलीविज़न आहे। आंखे चोस करो, आउं कुझु मीडिया में आयो आहियां न, मुंहिंजो हीउ फेस नारो पर्सनैलिटी मुंहिंजी हीअ ख़ुदि पोते आयो आहे स्क्रीन ते चालिया जे विस्तार में। त उन में मीडिया जे हवाले सां ख़बरूं बि आहिनि, ज़ाहिर ख़बरूं तव्हां ॾिसंदा बि हूंदो, पढ़ंदा बि हूंदो। हा। ऐं पाण तव्हां हिन खे हा सारी भुली वियो, माफ़ु करना। ये करो है कि ये ख्याल नथो रहे ना, ये सवाल अहिड़ा करो था न पेचीदा मुश्किल तो मुंहिंजो ख्याल हिकदम ई जम्मू थी वञे थो न, तूं ऐं ओॾा भुली वियो, सॉरी। हा, त मूं इहो त पुछणु चाहियो त पाण हिकिड़ी अहिड़ी दुनिया में था रहूं जंहिंमें केतिरा ई मामला आहिनि। बहु मामला आहिनि भाई, बहु मामला। दुनिया तो अॼुकल्ह ख़बर न हिकदमि जम्मू थी वई आहे न, कोई ख़बर न कुरो थी वञे। हा, माना जंगनि जो ज़मानो बि आहे, जंग त हर दौर में रही आहे। हा, पर अॼुकल्ह जेका जंग हली रही आहे इराक ऐं अमेरिका जी, या अफ़गानिस्तान, बहु वॾी जंग हली रही आहे, लेकिन इनमें हिकिड़ो कमु आहे, आउं नारां थो ख़बरूं पढ़ा थो अख़बार में। मूंखे सवाल करण ॾियो, इन हवाले सां तव्हां कुझु छा चई सघो था त इहे जंगूं ख़तमु थियणु घुरिजनि या न, ऐं कारोबारी कम्यूनिटी जा माण्हू ज़ाहिर अमन बि घुरिजे? नारो असांखा जो मार्केट में कमु करूं था न, होॾा अमन ऊनो खपे। कराची में रहूं था, असांखे कराची में अमन ऊनो खपे, अमन ऊनो तो असांजो कमु हलंदो। लेकिन अगरि जंग आहे न, हीअ आउं नारां थो, मूंखे मज़ा अचे थी कई ॻाल्हि में। जंग में मज़ा अचे? हीअ जो अचे थी न, हीअ हिकिड़े दफ़ो मां नारां थो, एतिरो स्क्रैप मिली रहियो आहे होॾा बगदाद में, स्क्रैप, ट्रैंकूं तबाह थी रहियूं आहिनि, गाॾियूं तबाह थी रहियूं आहिनि, की हीअ आहे न, तो हीअ हिकिड़ो स्क्रैप माण्हू वञे न हिकिड़ो बगदाद, स्क्रैप गिरी अचे, 2 करोड़ रुपया कमाए सघे थो, कई करोड़ जो कारोबार ई ठही सघे थो, मतिलबु जंग जो।
ने बीजो ये कि अगर मारो उड़ा हुए ना असलो वेचे अकड़े दम घड़िंग डा टिंग जंबू अकड़े दम जंबू बहु कमाई है। शौकत भाई शराफत भाई सां गुफ्तगू अमां ॿुधी। पंहिंजे मेज़बान हफ़ीज़ कुंबर के इजाज़त ॾींदा हिकिड़े दम जंबू।